ज़हर ज़िंदगी ड्रामो छा बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रब्बन पंहिंजी मीरा सां मिली सघंदो या न। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में अॼु मां अव्हां खे हिकिड़ी सुठी इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी वाहिद रज़ा जी कॉमेडी मज़ाहिया ड्रामे खे ॾिसंदड़ तमामु घणो पसंदि कनि पिया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन पंहिंजी मीरा खां जुदा आहे। छा मीरा पंहिंजे रब्बन खे मिली सघंदी? लास्ट एपिसोड में छा थींदो? छा रईस गफ़ार ख़ान खे ॾेखारियो वेंदो? छा ग़ुलाम जहिड़े दलाल खे ॾेखारियो वेंदो? छा रब्बन कमीने कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान उठ सां गॾु ग़ुलाम जहिड़े दलाल ऐं रईस गफ़ार ख़ान खे बि मौत जी निंड सुम्हारण में कामयाब थी वेंदो? या ज़हर ज़िंदगी ड्रामे में वीचारो रब्बन सदाईं सूरनि जी सेज में पंहिंजी मीरा खे ॻोल्हण में नाकाम थी वेंदो? कॾहिं त मीरा जे मथां कमीने कमाल ख़ान जूं नाइंसाफ़ियूं ऐं कॾहिं वरी कमाल ख़ान जा ज़ुल्म। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन जी भेण पठाणी मथां बि कमीने कमाल ख़ान पंहिंजी शैतानी वहशाणे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान ऐं उठ जहिड़े शैतान उठ गॾु थी करे रब्बन जे भाउ राणे खे बि मारे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रब्बन जे भाउ राणे जे खून जो हिसाबु वठिबो या न? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़।